बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सुबुह जीअं मां घरां निकितुसि त ख़बर न आहे अलाए कंहिंजे मुंहुं पियसि। सॼो ॾींहुं रुली रुली मोटी आयसि। न मुंहिंजो को कमु थियो, न कार थियो, न कंहिंसां मिलणु थियो। सॼो ॾींहुं मुंहिंजो जेको ॾींहुं गुज़रियो उहो बोरियत में गुज़रियो। हाणे दरअसल असां तव्हां सां जॾहिं बि को मसइलो थींदो आहे त असां इहा ई ॻाल्हि कंदा आहियूं त ख़बर न आहे अलाए कंहिंजे बूथे पिया आहियूं। निभाग में असांजो सॼो ॾींहुं गुज़रियो जो असांजो को कमुकार न थियो। तव्हांखे मां इन बाबति हिकिड़ो मिसाल ॿुधायां थो। हिकिड़ो बादशाह हो, उहो वॾो शिकार कंदो हो। पंहिंजे इलाइक़े में हर वक़्तु उहो शिकार जो ॾाढो शौक़ीन हूंदो हो ऐं शिकार ते निकिरी वेंदो हो त ख़ाली हथें कॾहिं न मोटंदो हुयो। इतफ़ाक़ इहो थियो जो हिकिड़े दफ़े हू शिकार लाइ जीअं निकितो त गेड ते हिकिड़ो ग़रीब शख़्स हुनखे मिलियो। उन बादशाह खे सलाम कयो। बादशाह पंहिंजे सलाम जो जवाबु ॾेई निकिरी शिकार जी तरफ़ हलियो वियो। सॼो ॾींहुं बादशाह रुली 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 मोटी आयो, उनखे को बि शिकार न मिलियो, न वरी उनखे कुझु हासिलु थियो। परेशान थी शाम जो जॾहिं घरु आयो त बादशाह खे ज़हन में ॻाल्हि थी, मां कॾहिं बि हथे ख़ाली कोन आयो आहियां, अॼु अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी। उनखे यादि आयो त मां सुबुह जो साझर हिकिड़े ग़रीब शख़्स खे ॾिठो। शायदि उनजे मुंहें पियुसि, इन जे करे मुंहिंजो कमु न थियो। पंहिंजी फ़ौज खे हुकुम कई त जल्दी करे इन निभागे शख़्स खे पकिड़े अचो। एॾो निभागो भेण जो मां उनखे सुबुह सां ॾिठो आहे त सॼो ॾींहुं मुंहिंजो बेकार थी वियो ऐं न वरी मां को कमुकार करे सघियो आहियां, न शिकार करे सघियो आहियां। ऐं मां हेॾो बादशाह कॾहिं हथें ख़ाली कोन मोटियां, अॼु मां ख़ाली मोटी आहियां। देरी न थी, रियासत पकिड़े उनखे बादशाह जे अॻियां पेश कयो। बादशाह देरि न कई, न उनजी ॻाल्हि ॿुधई न छा, उनखे फांसीअ जो सज़ा ॾेई छॾी। फांसीअ जी सज़ा खां पोइ जॾहिं उनखे मुजरिम खे वठी पिया वञनि त उन चयो, बादशाह सलामत, तव्हां मूंखे फांसीअ जी सज़ा ॿुधाई, पर मां हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइण थो चाहियां। अगरि जे तव्हां मुनासिबु सम्झो त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। उन चयो, ॿुधाए। हूअं बि त आख़िरी ख़्वाहिश मञी वेंदी आहे ऐं उनखां पुछी वेंदी आहे। त बादशाह खे उन ग़रीब शख़्स चयो त साईं, उन ॾींहुं मां तव्हांखे ॾिठो, तव्हां मूंखे ॾिठो, तव्हां मूंखे ॾिठो, तव्हांखे शिकार हथ न आयो, ऐं मां तव्हांखे ॾिठो, अॼु मां फांसीअ ते थो चढ़ां। तव्हां फ़ैसिलो कयो त वॾे में वॾो निभागो केरु आहे, तव्हां या मां? तव्हांखे त सिर्फ़ु शिकार न लॻो, तव्हां हथें ख़ाली आया आहियो, पर मूंसां कहिड़ो हशर थियो आहे जो मां तव्हांखे ॾिठो सुबुह जो त अॼु मां फांसीअ ते थो वञां। इहा ॻाल्हि बादशाह ॿुधी ॾाढो हैरान थियो, ॾाढो शर्मंदो बि थियो त वाक़ई यार, मां हुनखे ॾिठो, हुन मूंखे ॾिठो। तक़रीबन असांजा जॾहिं कम न थींदा आहिनि, असां इहो फ़ैसिलो करे वेहंदा आहियूं त फलाणो निभागो आहे, अॼु मां उनखे ॾिठो, मुंहिंजो कमु न थियो। पर तव्हां कॾहिं ज़िंदगी में इहो फ़ैसिलो कयो, कॾहिं सोच रखी त हुन असांखे बि ॾिठो, उन सां कहिड़ो असरु थियो हूंदो? असां त पाण खे बहितर सम्झी हुनखे निभागो मिंट में चई था वियूं। सो मुंहिंजा भाउ, कॾहिं बि कंहिंखे बुरो या पाण खां घटि कॾहिं बि न सम्झो। अलाह पाक हे जहान जेको ठाहियो आहे न, सभु इंसान बराबरि आहिनि, हिन में केरु सिभागो निभागो इहो तव्हां असां फ़ैसिले करण वारा न आहियूं। असां सिर्फ़ु पंहिंजी बहितरी चाहींदा आहियूं, पर मुंहिंजो कमु न थियो त माना फलाणे शख़्स जो हथु हूंदो, फलाणे जो बूथ ख़राबु आहे, फलाणो निभागो आहे, ऐं हुन सां जेको थियो त उन सां मुंहिंजो कमु ई कोन्हे। सो पंहिंजी सोच जेका आहे त उहा हमेशह सुठी रखंदा कयूं। ऐं इहो हिकिड़ो वहम बि आहे, इहो वहम कढी छॾियो त फलाणे खे मां ॾिठो, मुंहिंजो कमु न थियो। इहो हिकिड़ो वहम बि हूंदो आहे ऐं तव्हां उनखां बहितर कॾहिं बि नथा थी सघो। इन जे करे पंहिंजो ख़्यालु रखो। अलाह निगहबान सदाईं करे।